नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो खाणी शरीफ़ में नाले वारे सूफ़ी शाइर मंठार फ़क़ीर जी 2 रोज़ा सालियाने उर्स मुबारक जो तक़रीब पुॼाणी ते पहुतियूं। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंभर जी इन रिपोर्ट में। खिपरो वेझो खाणी शरीफ़ में नाले वारे सूफ़ी शाइर बुज़ुर्ग हज़रत मंठार फ़क़ीर जे 2 रोज़ा सालियाने उर्स मुबारक जूं तक़रीबूं हलंदड़नि, जिते वॾे तइदाद में पांदीड़ा पिणु पहुतल आहिनि। फ़क़ीर मंठार साईं अले रहमत जो 83 उर्स मुबारक मल्हाइण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं। सिंध जी कुंड कुड़छ मां फ़क़ीर साईं जा मोहबती जेके अक़ीदतमंद परे परे खां कयो था अचनि ऐं हिते हिकिड़ो लाभ पिराइण लाइ फ़क़ीर साईं जे हिते अचो दरगाह शरीफ़ ते हू पंहिंजूं मुरादूं माणियो था वञनि अक़ीदत सां मोहबत सां। सभु जेके पांदेड़ा अचनि था उन्हनि जी ख़िदमत करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं सभु असांजे लाइ बराबरि आहिनि। को अमीर ग़रीब जो हिन में तिफ़ावत कोन्हे, सभु बराबरि आहिनि। सभिनी जी ख़िदमत करणु असीं पंहिंजो फ़र्ज़ु था सम्झूं। फ़क़ीर साईं जो पैगाम जेको आहे सो अमन मोहबत भाईचारे जो पैगाम आहे, उहो फैलाइणु असांजो पाण सभिनी जो फ़र्ज़ु आहे त उहो वधि में वधि फैलिजे त माण्हू उन मां लाभ पिराइनि। अॼुकल्ह जेको अफ़रा तफ़री जो दौरु आहे, जेको हिकिड़ो नफ़रतुनि जी बाहि बि भरे चइनी पासे उन में मोहबतूं विराइण ऐं फ़क़ीरनि जो पैगाम आम करणु, इहो हिकिड़ो मिशन आहे। दरगाह जो मैसेज इहो आहे त जिथे बि वञो उते फ़क़ीर जी ॿोली हले थी, दिलि जे इश्क सां प्यार सां ॿुधो, उनखे सम्झो, उन ते अमल कयो ऐं ॿियनि पंहिंजनि दोस्तनि प्यारनि पिरनि खे उन्हनि खे बि ॿुधायो सम्झायो। मंठार फ़क़ीर जी जेका शाइरी आहे इहा इश्क़ मजाज़ी खां शुरू थिए थी, इश्क़ हक़ीक़ी ते पहुचे थी ऐं इहे इश्क़ हक़ीक़ी ते इन्हनि उहा शाइरी कई आहे जेका माण्हू पढ़े थो त उहो अलाह वारनि ॾे राग़िब थिए थो। ऐं इहा ई शाइरी आहे जेकी अलाह वारनि पंहिंजी ख़िदमत कई आहे शाइरी जे ज़रिए, अलाह जी वैदानियत जो तौहीद जो पैगाम ॾिनो आहे। अॼु इन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कजे त अलाह वारनि पंहिंजी ज़िंदगी इन ते वक़्फ़ु कई। असांखे बि खपे त पंहिंजे इन पैगाम खे सम्झूं ऐं फ़िक्र ते गौर फ़िक्र कयूं ऐं इन ते अमल कयूं। ही दरगाह जेका मंठार फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जिन दरवेशनि हमेशह हक़ ऐं सच जो पैगाम ॾिनो आहे ऐं इन्हनि दरवेशनि जी जेका शाइरी आहे जो रूह खे सुकून मिले थो ऐं ॻाइण सां ऐं ॿुधण सां जेका आहे सो दुनिया अॼु हिकिड़ो नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे जंहिंमें मारा मारी ऐं जेको नफ़्सा नफ़्सी जो दौरु हले पियो, उन में दरवेशनि हक़ ऐं सच जो पैगाम ॾिनो आहे त इन दरवेशनि दरगाहनि ते हमेशह इंसानियत ऐं मोहबत जो दर्स मिलियो आहे ऐं इहे शाइरी ॿुधण खां असांखे रूहानी सुकून मिले थो ऐं इंशा ताला असांजो फ़र्ज़ु आहे त दरवेशनि जी शाइरी आम कयूं ऐं माण्हुनि खे इहो पैगाम आहे त दरवेशनि बुज़ुर्गनि जी शाइरी ॿुधनि, उनमें वधि में वधि रूह खे ऐं अॼोको जेको मंठार फ़क़ीर साईं जो मेलो आहे, मंठार फ़क़ीर साईं जी शाइरी ऐं पाण फ़क़ीरी तबियत में सॼी ज़िंदगी बसर कयूं, जॾहिं फ़क़ीरी जो रंग लॻो उन खां पोइ इहे मेला शाइरियूं फ़क़ीर साईं जी शाइरी में हिकिड़ो वॾो इंसानियत जो पैगाम आहे, मैसेज आहे। ऐं असांजी सिंध में अहिड़ा दरवेश वली उहे जेके हक़ सच जो पैगाम ॾियनि था। हींअर त तव्हांखे ख़बर आहे त दौरु कहिड़ो हले पियो, उन हिसाब सां सूफ़ियुनि जो इहा ई जेके दरगाहूं आहिनि जितां माण्हू खे रूह जो सुकून मिले थो, प्यार मिले थो, मोहबत मिले थो, ज़िंदगी बसर करण जो हिकिड़ो रस्तो मिले थो। इहा ई वाट हिते अची रूहानी सुकून हासिल करणु आयासीं। मंठार साईं पंहिंजे वक़्त जो तमामु बहितरीनु शाइर गुज़रियो आहे। मंठार साईं खे जेका विर्छ मिली पंहिंजे मुर्शिद मखदूम अमीन मोहम्मद पखंदणी वटां मिली ऐं उन जे रंग में मंठार साईं रंगियो, जेको रंग अॼु बि जारी आहे। हिते अची कल्बी सुकून हासिल करियूं था, ॿियनि खे बि चवंदासीं उहे बि अचनि, महफ़िलुनि में शिरकत कनि ऐं पंहिंजो रूहानी सुकून हासिल कनि। हिते राग ॿुधो आहे त ॾाढो भलो आहे ऐं हिते ॿारनि लाइ जेका स्टाल लॻा पिया आहिनि उहो बि ॿारनि लाइ शयूं वठी ईंदासीं। सालियाने मेले में माजून, किशमिश जा हट, किताबनि जा स्टॉल, ॿारनि लाइ रांदीकनि जा दुकाननि जूं मार्केटूं पिणु सजायूं वियूं, जॾहिं त सालियाने मेले में नाले वारे राॻियुनि सूफ़ियाणो राग ॻाए दाद वसूल कयो।
दरगाह जे गादी नशीन ऐं आयल पांदीड़नि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवण त सिंध वलियुनि जी सरज़मीन आहे जिन सदाईं प्यार मोहबत अमन जो दर्स ॾिनो आहे ऐं मंठार फ़क़ीर जी शाइरी में बि प्यार मोहबत अमन जो दर्स आहे। अवेस कुंबर, अवामी न्यूज़, किपरो। Oh